नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यू सईदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त न्यू सईदाबाद ट्रैफिक हादसे जे 12 फ़ौतियुनि ऐं 2 ज़ख़्मियुनि जी पोरनि जी सिंध हुकूमत का बि वाहिर न कई है। हादसे में शदीद ज़ख़्मी थियल नौजवान पोरत दयाराम कोहली जी हालत गणती जोगी थी वई है। पुलिस हादसे जी ज़िम्मेवार मुसाफ़िर कोच ड्राइवर खे गिरफ़्तार न करे सघी है। वारसनि सां गॾु मुख़्तलिफ़ सियासी समाजी पार्टियुनि न्यू सईदाबाद तालका प्रेस क्लब अॻियां 3 ॾींहं बि एहतजाज बुख हड़ताल कैंप क़ाइमु कई वई है। हिन हवाले खां हिननि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु हो त जा पर हिंदू कन मोए पुॼाणा मयत सी सापर सिपरिन मूंसां जेरे कई जहान में। वताए फ़क़ीर खे मूंखे किसो वताए फ़क़ीर यादि पियो रहे। वताए फ़क़ीर खे गॾु धकु ॾिनो, वतायो फ़क़ीर किरी पियो, उथी ऐं गॾु हेॾे निहारे चयईं त जेको तोखे चवां सो तूं आहीं। हाणे हिते असां सां बि उन वताए फ़क़ीर वारी कार आहे। न को सुधरण असां में आहे, न को सुधरण हुननि में आहे। पाकिस्तान ठहण खां वठी हेसी तोणी मटियारी ज़िलो इन साॻे खूह में किरियल आहे ऐं इन खूह मां असांजे निकिरण जो को घसी कोन थो निकिरे। साॻिया निमाईंदा, साॻिया असीं वोटर, सुधरण जी न को असां में ॻाल्हि आहे न को हुननि में आहे। बाक़ी मुसलसल ही ॿबरनि खां ॿेर घुरणा आहिनि चूंडियल नुमाइंदनि खां। उन्हनि ते लफ़्ज़नि त कॾहिं बि असरु न कयो आहे। लफ़्ज़ पंहिंजो असरु विञाए वेठा आहिनि। एहतजाज खे का बि मोट कोन्हे। हेॾो की सही करबला आहे जंहिंमें कोली बिरादरी जा मिसकीन 7 माण्हू वीचारा वफ़ात करे विया, खोसा बिरादरी जा 5 माण्हू शहीद थी विया ऐं उन्हनि जे घरनि में तॾो विछायल आहे, मातम विछायल आहे। असां जूं इहे ई इल्तिजायूं 70 साल वारनि खां। हिननि खां न कुझु थियो आहे, न कुझु थींदो, न को हिननि जी नियत ई आहे हुक्मराननि जी। असांजो चवणु आहे त अॼु 40 ॾींहंनि खां मथे गुज़री चुको आहे हिन वाक़िए खे, मगर सिंध हुकूमत या वफ़ाक़ी हुकूमत को बि ग़रीबनि सां तदारुक न करे सघी आहे। ग़रीब इंसाफ़ लाइ वांझाए रहिया आहिनि। हुकूमत एतिरी त कमज़ोर आहे जो सिर्फ़ु क़ातिल खे गिरफ़्तार नथी करे सघे। या हुसैन करबला 3 ॾींहंनि जी बुख हड़ताली कैंप ते विहण सां मूंखे इहो त पक मालूम थी वियो आहे त हितां को बि MP MNA कोन्हे। जेकॾहिं हुजे हा चूंडियल त हिते अचे हा, या को हितां टाउन कमेटी जो चेयरमैन बि शायदि कोन्हे को, जे हुजे हा त अचे हा। डिस्ट्रिक्ट काउंसिल जो चेयरमैन कोन्हे चूंडियल, जे हुजे हा त अचे हा। शायदि असांजी सैदाबाद जेको सो नुमाइंदनि खां यतीम थियल शहर वोटर वाले हैं जिन्होंने मौत का राकास बना रखा है नेशनल हाईवे को, उन पे कदम किया जाए। ये बसें आपस में टाइम के लिए 16 महीने का टाइम गुजरी जो है वो 17 दिन या कुछ मजदूर शहीद थी गए, लेकिन तो सारे साने हो गए हैं। उनमें कुछ कोली बिरादरी मानू वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।